अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल ग़ुलाम हुसैन जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे पूरी मालूमात ॾींदा हलूं। अचण वारे एपिसोड में छा थियण वारो आहे, छा न थियण वारो आहे। दोस्तो तव्हांखे पहिरियों ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन ड्रामे जी रेटिंग बिल्कुलु किरी चुकी आहे ऐं हाणे ग़ुलाम हुसैन ड्रामे खे एंड बि कराईंदा। 50 जे लॻभॻि ड्रामो ग़ुलाम हुसैन ख़तमु थी वेंदो ऐं हाणे तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इन जे आख़िरी किस्तिन में ग़ुलाम हुसैन जी एंट्री बि लॻंदी ऐं तव्हां ॾिसजो चाकर वारा हैबत रांझण वारा पाण में ठही वेंदा ऐं इन में आख़िरी किस्तिन में तव्हां ॾिसंदो शेरू वारनि जो बुरो अंजाम थींदो। उन सां गॾु कमदार शेरू जे पीउ जो ऐं जेको आहे इन जो बि किनो अंजाम थींदो, बिलू जो बि किनो अंजाम थींदो ऐं सोडल जी शादी कई वेंदी, ॾेखारी वेंदी ऐं ड्रामे जी हैप्पी एंडिंग ॾेखारी वेंदी ऐं जेका बुरा हुया उन्हनि जो बुरो अंजाम थींदो ऐं थी सघे थो त मुख़्तियार जो बि सुठो अंजाम थिए ऐं चाकर पंहिंजी माई खे तलाक ॾिए त मथां मुख़्तियार वरी ॿीहर उन खे अपनाए या मुख़्तियार बेवफ़ा करे हथु पटे वेही रहंदो, उहो चाकर वटि हूंदी आहे चाकर खे कढी छॾंदो। अहिड़े हिसाब सां ॿ टिनि किस्तनि खां वठी इहे जमीला, मुख़्तियार, क़ुर्बान, ग़ुलाम हुसैन, रांझण खान, हैबत, अयाज़ इहे नज़र कान पिया अचनि। दुआ इहा बि तव्हां कोन ॾिठी हूंदी, सिदरा बि तव्हां न ॾिठी हूंदी ऐं ड्रामे जी सफ़ा रेटिंग किरी चुकी आहे। बहरहाल हाणे आख़िरी किस्तनि में इहे सभई जेको एक्टर तव्हांखे नज़र ईंदा तमामु जल्द ड्रामे खे बि खुटाईंदा। लाइक, सब्सक्राइब, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।